नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हसब ऐं नसब भी तमामु घणो आला ऐं मुबारक हसब ऐं नसब आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण चवनि था त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि घरनि मां सभिनी खां बहितरीन घर जो इंतिख़ाब फरमायो आहे मुंहिंजी विलादत जे लाइ ऐं मुंहिंजे नसब जे लाइ। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयानु फरमाईंदा हुया त जेका इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी हुई उहा दुआ अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी सूरत में पूरी कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सही नसब मुबारक कीअं आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन काइनात में सभिनी खां वधीक अफ़ज़ल तरीन मख़लूक़ आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़ज़ल तरीन बशर ऐं अफ़ज़ल तरीन नबी बि आहिनि। इन हवाले सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हसब ऐं नसब बि तमामु घणो आला ऐं मुबारक हसब ऐं नसब आहे, जंहिंजो पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़बान मुबारक खां बि बयानु फरमायो। सुनन तिरमिज़ी में रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह तबारक व तआला दुनिया में ॿ गिरोह मुबारक तरीन मुंतख़िब फरमाया, हिकिड़ो बनु इस्माईल, ॿियो बनु इसहाक़। हीअ ॿ गिरोह हुया, ॿ धुरियूं हुयूं जंहिंजी औलाद में नबूअत हली आहे, हिकिड़ो बनी इस्माईल में, ॿियो बनी इसहाक़ में। त अल्लाह तबारक व तआला उन्हनि ॿिन्हिनि धुरियुनि मां सभिनी खां बहितरीन धुर बनी इस्माईल खे इंतिख़ाब फरमायो। पोइ उन्हनि जी जेकी औलाद हुई ऐं क़बीला हुया उन्हनि में सभिनी खां बहितरीन क़बीलो कनाना, बनी कनाना खे मुंतख़िब फरमायो। पोइ उन्हनि जी औलाद में सभिनी खां बहितरीन औलाद क़ुरैश ऐं क़ुरैश जी बहितरीन औलाद हाशिम ऐं हाशिम जी औलादनि मां सभिनी खां बहितरीन औलाद अब्दुल मुत्तलिब ऐं अब्दुल मुत्तलिब जा जेके औलाद 10 पुट हुया उन्हनि मां सभिनी खां बहितरीन पाकबाज़ ख़ूबसूरत तरीन ऐं आला तरीन जेको पुटु हुयो अब्दुल्ला, जेके वालिद माजिद आहिनि प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा। अब्दुल्ला जी हिकिड़ी औलाद हुई, उहा सरवर काइनात मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। हिन रिवायत में ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण चवनि था त अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि घरनि मां यानी क़ुरैश ऐं बनु हाशिम जे घरनि मां सभिनी खां बहितरीन घर जो इंतिख़ाब फरमायो आहे मुंहिंजी विलादत जे लाइ ऐं मुंहिंजे नसब जे लाइ। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण चवनि था त मां ज़ाती एतबार में बि अफ़ज़ल तरीन आहियां ऐं हसब ऐं नसब जे एतबार में बि सभिनी खां वधीक बहितरीन आहियां। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयानु फरमाईंदा हुया त मां पंहिंजे वालिद इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो नतीजो आहियां त जेका इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी हुई उहा दुआ अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी सूरत में पूरी कई। हाणे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नसब जे हवाले सां 3 ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, 3 सिलसिला आहिनि। हिकिड़ो सिलसिलो आहे प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वठी करे अदनान ताईं, इहे 21 पीढ़ियूं थियनि थियूं। इहे पीढ़ियूं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयानु फरमायूं आहिनि। हर कंहिंजो नालो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 21 नाला ॿुधाए करे चयाईं त इहो मुंहिंजो हसब ऐं नसब आहे। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोश थी विया ऐं पोइ चवणु लॻा त कज़बन नसाबून, यानी जेके हिन खां पोइते जेके नसाब आहिनि उन्हनि या त ग़लती कई आहे या हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। अदनान खां वठी करे इस्माईल अलैहिस्सलाम ते जेको बि नसब आहे उन जी उहा तारीख़ में ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में ऐं सहाबा किराम बि इन बारे में ख़ामोश आहिनि। केर बि इन बारे में जुरत नथा कनि त अदनान खां वठी करे इस्माईल ताईं कहिड़ा नाला हुया, कहिड़ा अफ़राद हुया। पर इहा ॻाल्हि मुतफ़क़ आहे जेके बि हुया सभ जा सभ बरकत मुबारक ऐं अफ़ज़ल तरीन नसब हो सैयदना इस्माईल ताईं। वरी टियों जेको सिलसिलो आहे उहो आहे सैयदना इस्माईल खां वठी करे आदम अलैहिस्सलाम ताईं। इन बारे में बि शरीयत मुकम्मल तौर ते ख़ामोश आहे। अगरि इहा ॻाल्हि ज़रूरी हुजे हा ऐं को फ़ाइदे वारी हुजे हा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक पंहिंजो हसब ऐं नसब केरु कोन थो ॼाणे। ऐं अल्लाह तबारक व तआला बतौर वही बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाए सघनि पिया, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदनान ताईं इक्तिफ़ा कयो ऐं चयाईं त मुंहिंजी सॼो जो सॼो नसब आहे इंतिहाई मुबारक आहे। इन ते असां सभिनी जो ईमान बि आहे त असां मुस्लमाननि खे खपे त जेतिरी ॻाल्हि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॿुधाई आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पाण क़ुरान करीम में बयानु फरमाई आहे, सहाबा किराम जंहिं ॻाल्हि ते ख़ामोश थी विया उन ॻाल्हि ते असांखे बि ख़ामोश रहणु खपे। पंहिंजी तरफ़ां अगरि केर बि हसब ऐं नसब ॿुधाए थो जेका रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाहे ॿुधाई त उहा इंतिहाई जुरत ऐं जसारत जी ॻाल्हि आहे, जंहिंखां
सहाबा किराम बि इज्तिनाब कयो आहे, असांखे बि खपे त असां इन्हनि ॻाल्हियुनि खां इज्तिनाब कयूं। जेको सही नसब आहे उहो इहो ई आहे जेको प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बयानु फरमायो आहे। बारकल्लाहु फीकुम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।